हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफ इशाफिदा ऑफिशियल। अगर आप लोगों ने मेरा चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया, जाके सब्सक्राइब करें एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। जो जेको इंट्रो आहे उहो त उर्दू में कयूं न, जेके उर्दू वारा माण्हू ॾिसनि था उहे बि त नेट कुझु सम्झी सघनि। खैर, व्लॉग त पूरो सिंधी में ई आहे। त हाणे जेको आहे उहो ट्राए करे चुकी आहियां नूडल्स, जेके छा चइबो आहे बेल्ज़न हुया ऐं ॿिए फ्लेवर में हुया, ग्रीन में हुया, जेके सफ़ा बेकार हुया ऐं हींअर की अलाए छा वूमेट टाइप कुझु फील पियो थिए। खैर बसि मां त तव्हांखे चवंदमि त तव्हां ट्राए न कयो। खैर हाणे जेको आहे मां इहो सोचां पई त सहरी जो व्लॉग न कयां, छो त सहरी में उथूं ई असां उन टाइम ते पिया ऐं उन टाइम सफ़ा ई मूड अलाए कहिड़ो हूंदो आहे, मूंखे पाण खे सम्झ में न ईंदो। जंहिं वक़्तु मां उथंदी आहियां मानी खाई करे ऐं उते ई नमाज़ पढ़ी करे सुम्ही पवंदी आहियां, त कंहिंमहिल मूंखे सफ़ाई विसरी थो वञे त व्लॉग बि ठाहिणो आहे। त उनजे करे आउं सोचां थी त इहो पार्ट जेको आहे स्किप करे बाक़ी जेको पूरो दिन जो व्लॉग आहे उहो कंटिन्यू कयूं। अॼु खां त मां सोचां थी ईअं कयां, पर ॾिसूं था। अगरि मां सहरी जो नथी करे सघां त निमाज़ जो ज़रूरु कंदसि, जीअं तव्हांखे बि रिमाइंडर हुजे। अगरि तव्हां मुंहिंजो व्लॉग ॾिसो था त हिकिड़ी निमाज़ मां ॾींदी आहियां तक़रीबन, त जीअं तव्हां हिकिड़े व्लॉग में मुंहिंजी निमाज़ ॾिसो था ऐं तव्हांखे रिमाइंड थो थिए त मूं निमाज़ न पढ़ी आहे ऐं हाणे पढ़ी अचां थी, मुंहिंजे लाइ बि सुठी ॻाल्हि आहे। पोइ सुभाणे उथी करे मां तव्हां सां मिलंदमि या वरी सहरी जी निमाज़ में मिलूं था। अच्छा जी, त हाणे मां निमाज़ पढ़ी वई आहियां ऐं सहरी जो व्लॉग जीअं मूं ॿुधायो हुयो त असां कोशिशि कयूं था पिया त मतिलबु थोरो सिंपल ऐं सादो सो बणायूं। एक्चुअली थोरो मूड बि अहिड़ो हूंदो आहे सहरी में, त इन जे करे। खैर हाणे जेको आहे निमाज़ पढ़ी चुका आहियूं ऐं 2-3 कमेंट्स हुयूं जेके मां ॾिसी अचां त छा छा कमेंट्स हुयूं, पर मां तव्हांखे ॿुधायां थी उन्हनि जो जवाबु। त भई फस्ट जेको क्वेश्चन आयो उहो इहो आहे त तव्हां ॿाहिरि जी व्लॉगिंग छो नथा कयो, पंहिंजे दोस्तनि सां व्लॉग छो नथा कयो, घर में व्लॉग पिया कयो। सो एक्चुअली जेको आहे त असां प्लैनिंग ठाही पिया अचूं त अॼु हलंदासीं, पर एक्चुअली कंहिंमहिल कंहिंजा एग्ज़ाम्स पिया थी वञनि ऐं कंहिंमहिल जेको आहे त कोई इफ़्तार पंहिंजे घर पियो करे। इन जे करे हाणे जेको आहे 2-3 ॾींहंनि में असां पंहिंजा ॿाहिरि बि व्लॉग्स ठाहींदासीं, ॿाहिरि जा बूफे ट्राए कंदासीं। अच्छा जी, त सेकंड जेको सुवालु हुयो उहो इहो हुयो त तव्हां एॾा सिंपल थी व्लॉग छो ठाहींदा आहियो। एक्चुअली मूंखे ॾाढो सिंपलिसिटी में इंसानु पसंदि हूंदो आहे ऐं एॾो तव्हां ॾिठो बि हूंदो, अगरि एॾी शादियुनि में वग़ैरह बि वेंदी आहियां त हैवी मेकअप कोन कंदी आहियां, मूंखे पसंदि बि कोन्हे हैवी मेकअप। त मूंखे सिंपलिसिटी पसंदि आहे, जेतिरो थी सघंदो आहे त मां सिंपल ई रहंदी आहियां पंहिंजे व्लॉग्स में। ईअं कोई फंक्शन वग़ैरह थिए थो त मां पोइ तयारु थींदी आहियां, एग्ज़ैक्टली तयारु त थियणो पवंदो। त खैर उहो तव्हां बि पाण ॾिसंदा हूंदो, त हर कंहिंजी नेचर हूंदी आहे। सो या थर्ड इहो हुयो त तव्हां कुझु शयूं पाण जेके पचायो था उहे सच में पचाईंदा आहियो या ईअं ई तव्हां चयो था। त एक्चुअली जेके मां चवंदी आहियां न त हीअं आउं पचायां थी या छा, त उन में एग्ज़ैक्टली पूरो कोन पचाईंदी आहियां, पर पूरी कोशिशि कंदी आहियां त हुननि में आउं हथु बटायां, छो त आउं चई चुकी आहियां त आउं पाण ठाहियां थी। त इन जे करे पूरी कोशिशि कंदी आहियां जेतिरो थी सघे थो, छो त मूंखे पंहिंजे व्लॉग खे बि टाइम ॾियणो पवंदो आहे, एडिटिंग खे बि, पढ़ाई खे बि, हर शइ खे टाइम ॾियणो पवंदो आहे। त इन जे करे जेका शइ ठाहींदी वेंदी आहियां त तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त हीअ मूं ठाही आहे, हुन में थोरो हेल्प ई कंदी आहियां, पोइ ई चवंदी आहियां। भई त चोथों क्वेश्चन इहो हुयो त तव्हां जेको ग्लासिस पाईंदा आहियो, कंहिं महिल पाईंदा आहियो व्लॉग में, कंहिं महिल न, तव्हांजी आई साइड वीक आहे या फिर तव्हां ईअं पाईंदा आहियो। भाई मुंहिंजी आई साइड वीक आहे, बिल्कुलु वीक आहे, लेकिन मूंखे कंहिं महिल विसरी वेंदो आहे, पर मां पढ़ाई जे टाइम बिल्कुलु बि नथी विसारे सघां ग्लासिस, छो उन खां सवाइ मूंखे पढ़ण में मथे में सूर थी वेंदो आहे, पूरो ई हेडेक। त कोशिशि कंदी आहियां ग्लासिस पायां, पर कंहिं महिल व्लॉग कंदी आहियां ऐं ग्लास पातल हूंदो आहे त फ्लैश पूरो ई लॻंदो आहे, हीअं बि लॻे पियो, लेकिन हीअं आदत थी वई आहे इन जे करे। चलो भाई हाणे बसि सुम्हूं था ऐं सुभाणे मिलंदासीं। The next day. गाइस, मां फाइनली उथी चुकी आहियां ऐं हींअर निमाज़ बि छॾियो त बाबा, छा मसइलो आहे हिते, छो रखां, छा पिया ॾिसो। अच्छा त भई जेको आहे उथी चुकी आहियां, नमाज़ बि पढ़ी चुकी आहे ऐं हींअर जेको आहे त मूंखे सोबिया बार बार टोपी पई कराए, चई पई अचां थी, लेकिन अचे त कोन पई। कल्ह बि इहा ई टोपी कराई, अॼु बि इहा ई टोपी पई कराए। टोपी कराई न, छा कराई युष, छा करायो सोबिया,
टोपी छा हाँ पते जो व्लॉग कया अच्छा भाई त हाणे जेको आहे मां थोड़ी देर में तैयार थी करे अकेले वञा थी अॼु जेको आहे फिर व्लॉगिंग मूंखे त करण कोन पियो किथां विया हितां त वेही पिया वञो केॾी अची चुकी आहे और पंखे जो एॾो आवाज़ु आहे शायदि मुंहिंजी आवाज़ तव्हां केतिरी जेका तेज़ आहे उहा न ईंदी हूंदी असांजो क्लास जेको आहे थोरा 15 मिंट पोइते आहे इन जे करे थोरो लेट सां स्टार्ट थींदो इन जे करे असां कॉमन रूम में वेठा आहियूं हींअर घर अची वई आहियां चेंज बि करे छॾियो ऐं पासे वारनि जो घर पियो ठहे एॾो मथे में आज़ार करे छॾियो अथनि एॾो त आज़ार हिकु त हिन आज़ार कयो आहे ॿियो पाड़े वारनि आज़ार कयो आहे जंहिंमहिल उथ त बि हिननि जा आवाज़ सुम्ह त बि हिननि जा आवाज़ अलाए कॾहिं हिननि जो घर ठहंदो ऐं जान छुटंदी अच्छा त मां इहो पई ॿुधायां कल्ह मूंखे एॾियूं टॉफ़ीज़ वणियूं चिकन टॉफ़ीज़ जेके ठाहियूंसीं त अॼु बि इन जे करे मूं चयो आहे त चिकन टॉफ़ीज़ ठाहींदासीं या फिर फ्रीज़ पिया आहिनि त उहे ज़रूरु खाईंदासीं उन खां अलावा अॼु पचे पियो साग आई थिंक त जेके सिंधी माण्हू आहिनि उहे साग ज़रूरु खाईंदा हूंदा सो मूं बि सोचियो या कोई चिकन पिया खायूं या कोई ॿिया आइटम्स पिया खायूं त हाणे छो न हिकिड़ी सुठी वारी सालन खाई सघूं त उहो ठही वियो आहे आई थिंक पर हिनमहिल मूंखे जेको आहे न टॉफ़ीज़ ठाहिणियूं आहिनि सो बसि हलूं था ऐं टॉफ़ीज़ ठाहियूं था जेका मुंहिंजी मनपसंदि जी शइ हूंदी आहे मूंखे ठाहिण में उन में का तकलीफ़ ई न आहे थींदी अच्छा भाई त हाणे जेको आहे हीअ असां अॼु पचायूं था छोला हंडी पुलाव जा ॿ दफ़ा हथ सड़िया आहिनि अॼु अलाए छो अलाए छा थी वियो आहे ख़बर ई कोन पई पए कंहिं महिल राइट वारो पियो सड़े कंहिं महिल लेफ्ट वारो पियो सड़े तव्हां मुंहिंजी व्लॉगिंग पिया कयो यको कीअं थी लॻे व्लॉगिंग करण वरी कंदो सबर कयो आउं ॾियां थी पहिरियों इफ़्तार त करे वठूं दुआ घुरी आहे अचो इफ़्तार करे वठूं ऐं भाई उहो साग आहे जंहिंजे बारे में ॿुधायां पई ब्रेड पकोड़ा ऐं ही उहे टॉफ़ीज़ जेके मूंखे कल्ह वणियूं त अॼु बि करे ऐं खायां पई दही फुल्कियां अच्छा भाई त ही छोला दम पुलाव आहे भाई त ही जेका दम हांडी छोला पुलाव आहे उनखे टेस्ट करे ॾिसूं था सुठी आहे बिल्कुलु अच्छा जी त हे ब्रेड पकोड़ा बि असां ट्राई करे ॾिसूं था असां वञूं था पिया थोरो वॉक करण छो त थोरो वॉक करणु लाज़मी आहे मोटा थी विया आहियूं घणा इन जे करे थोरी वॉक लाज़मी आहे वॉक लाज़मी आहे न इंसान जे लाइ है न मां सही थी चवां न अच्छा अच्छा अचो अचो तव्हां वॉक कयो घणा ई मोटा थी विया आहियो सॼियूं शयूं त तव्हां था खाई वञो जल्दी हलो जल्दी भॼो भॼो त मां पार्क में अची वई आहियां पर मूंखे वॉक करणु पुॼे नथी आई त वॉक करण लाइ हुयसि लेकिन पुॼे कोन थो ख़ैर हिते न हिकु चंडमा आहे ॿियो चंड हुयो ॾिसो केॾां था वञो ओॾे वेंदो यू वांट टू गो देयर गो खाला नहीं है खेॾी चुकी आहे त हाणे हिन जो दिलि भरिजी वियो हाणे चए थी घर हलो त बसि हाणे घर हलूं पिया मां बि हाणे थकिजी पई आहियां मां घर अची चुकी आहियां बसि ऐं हिते पंहिंजो व्लॉग एंड था कयूं मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो व्लॉग ईअं ई प्यार वरसाईंदा रहो मिलूं था अॻिले व्लॉग में अल्लाह हाफ़िज़ बाय बाय